पेश सां गॾु आवां जो मेज़बान मुश्ताक सरकी। नाज़रीन, इसहाक़ डार जो अमरीकी दौरो कामयाबी सां जारी आहे ऐं अॼु ते जेको अक़वाम मुतहिदा में सिक्योरिटी काउंसिल जो इजलास थियो आहे उन में पाकिस्तान पारां पेश कयल करारदाद खे मंज़ूर कयो वियो आहे। इहो हिकिड़ो वॾो ब्रेक थ्रू आहे ऐं दुनिया खे अपील कई आहे त जेको बरियासती हल आहे उनखे ॻाल्हियुनि वसीले दुनिया पंहिंजो असर रसूख़ इस्तेमालु करे सभई मुल्क इनखे हल तरफ़ वठी वञनि ऐं उन सां गॾोगॾु कश्मीर खे बि डिस्कस कयो आहे। ऐं वज़ीर आज़म जी सदारत हेठि हिकु अहम इजलास थियो आहे जेके चीनी शहरी मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि में आहिनि। ख़ासि तौर ते सी पैक जो जेको ॿियो मरहलो आहे उहो शुरू थियण वारो आहे। उन ते तमामु घणी संजीदगी सां उन्हनि जी सिक्योरिटी खे इंश्योर करण लाइ वज़ीर आज़म सख़्तु हिदायतूं जारी कयूं आहिनि। इन खां अलावा रॉयल सऊदी जेको आहे चीफ सरबराह जेको आहे उन पाकिस्तान नेवी जे सरबराह सां मुलाक़ात कई आहे। अॼोके प्रोग्राम में उनखे बि डिस्कस कंदासीं। गॾोगॾु ग़िज़ा मां जेके आहिनि ख़बरूं सुठियूं न पियूं अचनि। ग़िज़ा में जेका ख़ुराक जी खोट आहे उन सबबु ॿारनि जे फ़ौत थियण जे अंग में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो पियो थींदो वञे। 3 ॾींहंनि में 21 ॿारड़ा जेके आहिनि शहीद थी चुका आहिनि। ख़ुराक न मिलण सबबु वॾो अफ़सोसनाक हिन वक़्तु माहौल आहे। ग़िज़ा मां जेके ख़बरूं अचनि पियूं फ़लस्तीन मां त दुनिया खे बि सोचणु घुरिजे इन तरफ़। ॿियो PTI जे लाइ ॾींहों ॾींहुं बुरियूं ख़बरूं अचनि पियूं। उन्हनि जे लाइ को चङी ख़बर न आहे। हिकु तरफ़ कोशिशि कई पई त PTI को न को रस्तो निकिरे पर 9 मई वारा जेके वाक़िया आहिनि उन में जेके केस दाख़िल आहिनि उन जूं कोर्टुनि में ॿुधणियूं हलनि पियूं। अॼु सरगोदा जी अदालत हिकु फ़ैसिलो ॿुधाए जंहिंमें उन्हनि जे पंजाब असेंबली में अपोज़िशन लीडर खे जेको आहे अहमद बछड़ खे 10 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। गॾोगॾु MNA अहमद चट्ठा समेत ॿियनि कारकुननि खे बि 10 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। ऐं गिलगित बिल्तिस्तान या इस्लामाबाद जी ॻाल्हि कजे त उते जेका लैंडस्लाइडिंग आहे या ॿोॾ आहे उन तमामु घणियूं तबाहकारियूं कयूं आहिनि। इन समूरी सूरत हाल ते अॼोके हिन प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं सीनियर सहाफ़ी तज़िया निगार GM जमाली साहिब सां। GM जमाली साहिब, कीअं पिया ॾिसो इसहाक़ डार जो दौरो ऐं ॿिया जेके आलमी मामला आहिनि उन्हनि खे कीअं पिया ॾिसो? पाकिस्तान जो नायब वज़ीर आज़म ऐं वज़ीर ख़ारजा इसहाक़ डार UN जे इजलास में हो ऐं पाकिस्तान जी इहा हिकु भेरो ॿीहर फतह थी त जेकी करारदाद पाकिस्तान UN में पेश कई उनखे मंज़ूर कयो वियो। इहा पाकिस्तान जी क्रेडिबिलिटी आहे जो UN में वेठल तमामु मुल्कनि जा नुमाइंदा इहो सम्झी रहिया आहिनि त पाकिस्तान शुरू खां वठी अमन जी ॻाल्हि करे रहियो आहे, मुनसिफ़ाना ॻाल्हि करे रहियो आहे, इंसाफ़ ते मुबनी ॻाल्हि करे रहियो आहे। जीअं त इसहाक़ डार उते फ़लस्तीन ऐं इसराइल जे हवाले सां जेकी करारदाद पेश कई ऐं गॾोगॾु असांजो जेको सभ खां वॾो मसइलो आहे जंहिंजे करे पाकिस्तान डिस्टर्ब रहंदो आहे हमेशह, उहो आहे कश्मीर जो मसइलो। त जेको सेक्रेटरी जनरल UNO आहे एंटोनियो गुतरेस उन पाकिस्तान जे किरदार जी बाक़ाइदा तारीफ़ कई ऐं वाज़ह कयो त पाकिस्तान अमन जे लाइ भरपूर कोशिशूं करे रहियो आहे ऐं डे 1 खां असांजो इहो किरदारु रहियो आहे त असां हमेशह अमन जा ख़्वाह रहिया आहियूं। कॾहिं बि असां जंग खे पसंदि कान कयो आहे। असां जंग खां नफ़रत कंदा आहियूं छो जो असां सम्झूं था त जंग सवाइ तबाही जे ॿियो कुझु नथी ॾेई सघे, चाहे उहो कहिड़े बि मुल्क जे दरमियान थिए। त हर मुल्क जे दरमियान जंग खे रोकण जे लाइ पाकिस्तान जो जेको बि पंहिंजो रोल आहे उहो सभिनी जे साम्हूं आहे ऐं इन जो इतराफ़ हाणे अक़वाम मुतहिदा जो सेक्रेटरी जनरल भरपूर अंदाज़ में करे रहियो आहे ऐं उन चयो त ख़िते में अमन जे लाइ पाकिस्तान जो किरदारु क़ाबिले तारीफ़ आहे। मक़सदु इहो पाकिस्तानी क़ौम जे लाइ ऐं पाकिस्तान जी हुकूमत लाइ मां सम्झां थो इहा एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त हाणे दुनिया जे प्लेटफॉर्म तां यानी सलामती कौंसिल जे प्लेटफॉर्म तां सेक्रेटरी जनरल UN इन ॻाल्हि जो एतिराफ़ करे रहियो आहे। इहा इन में मां सम्झां थो त भारत जी हिकु दफ़ो ॿीहर सुकी थी वई त भारत जी कोशिशि हुई त जीअं पाकिस्तान ते कूड़ा इल्ज़ाम मड़े, प्रोपेगेंडा करे, पूरी मीडिया वॉर हलाए, सोशल मीडिया जे ज़रिए पाकिस्तान खे बदनाम करण जी कोशिशि करे, पंहिंजे क़ौमी चैनलनि जे ज़रिए पाकिस्तान खे बदनाम करण जी कोशिशि करे ऐं पंहिंजी कूड़ी रिपोर्टिंग जे ज़रिए यानी जॾहिं बि इंडिया में को वाक़ियो थींदो आहे त बग़ैर कंहिं सबूत जे उहो पाकिस्तान ते इल्ज़ाम लॻाए छॾींदो आहे पर अॼु ताईं उहो को इल्ज़ाम साबित न करे सघियो आहे। गुज़िश्ता 2 ॾींहं अॻु में तव्हां जमाल साहब जेको मुबाहिसो थियो आहे सिक्योरिटी काउंसिल इजलास में उन में इसहाक़ डार जेको डिप्टी वज़ीर आज़म आहे पाकिस्तान जो उन हिकिड़ो अहम जुमिलो बि उते ॻाल्हायो। उनजो चवणो त भारत पाणी खे बतौर हथियार इस्तेमालु करे पियो। इन ते जेको असांजो मुआहिदो आहे जंहिंमें आलमी दुनिया इन में गारंटियर आहे उहा नोटिस वठे ऐं उनखे इन शरंगेज़ी खां रोके।
ॾिसो हुन ज़ाहिर सिंध तास मुआदे जी ॻाल्हि कई आहे ऐं सिंध तास मुआदो जेको आहे उहो वर्ल्ड बैंक जी गारंटी जे हेठि थियल मुआदो आहे। इन ई करे असां बार बार चऊं था त पाणी इंसान जी ज़िंदगी जो मसइलो आहे। पाणी जेको आहे ज़िंदगी आहे। पाणी ते जेकॾहिं हू सियासत कंदो जेका सियासत उहो नथो करे सघे आइनी ऐं क़ानूनी तौर ते, छो जो इहा ट्रियाकड़ी टे दरियाहनि जी ट्रियाकड़ी वर्ल्ड बैंक जे मुआदे ते, त उन ते उस वर्ल्ड बैंक सिग्नेटरी आहे। वर्ल्ड बैंक उनजो गारंटर आहे। सिर्फ़ु इहो न त हुननि चयो त मुआदो थी वियो आहे, इन में तहरीरी दस्तावेज़ मौजूदु आहिनि ऐं वर्ल्ड बैंक पंहिंजी गारंटी जे हेठि जेको आहे इहे फ़ैसिला कराए 3 दरिया इंडिया जे हवाले कया हुआ ऐं 3 दरिया जो पाणी पाकिस्तान जे हवाले कयो। त भारत इहो नथो करे सघे। हिन वक़्तु बि असांजी क़यादत बार बार इहो चई रही आहे त भारत इश्तियाल अंगेज़ी करे रही आहे। भारत चाहे थी त ख़िते जा हालात ख़राब थियनि, भारत चाहे थी त वरी जेको आहे अफ़रा तफ़री फैलिजे, पर पाकिस्तान तहमुल जो मुज़ाहिरो करे रहियो आहे। गो की असां ताक़ती एतबार सां भारत ते सबक़त हासिल करे चुका आहियूं 10 मई 1925 खां पोइ, पर उनजे बावजूदि बि असां कंहिं क़िस्म जी अॻुभराई न करे रहिया आहियूं ऐं दुनिया खे इहो मैसेज ॾेई रहिया आहियूं त असां अमन पसंदि आहियूं, असां मुल्क में अमन था चाहियूं। लिहाज़ा दुनिया जेको आहे 1925 में बि असां शिकत ॾिनी, 2025 में बि ॾिनी आहे जमाई साहब। तव्हांजी तस्दीक़ थो कयां मां 2025 जी ॻाल्हि थो कयां बि त मई 2025 में असां चवंदा आहिनि त भारत खे उहो मज़ो चखायो जेको हू हाणे ज़िंदगी भर विसारे कान सघंदो। ऐं हाणे त अमरीकी सदर बि जॾहिं खां चयो आहे त 5 राफेल जेको आहे जज़्बा थिया आहिनि, त तंहिंखां भारत जी आवाम जो ऐं भारत जी हुकूमत जा जेका आहिनि उहो उन्हनि खे सम्झ में नथो अचे त उनखे काउंटर कीअं कजे, छो जो हिकिड़ो बि अक्सर असां ॾिठो आहे त जेके सिक्योरिटी काउंसिल इजलास थींदा आहिनि या यूनाइटेड नेशन में, पाकिस्तान खे एतिरी का वेझे माज़ी में अहमियत न हुई हासिल जेका हिन भेरे ॾिसो पिया नज़र अचे पई। जेके दुनिया जा ताक़तवर तरीन मुल्क आहिनि उहे बि असांखे इंतिहाई फ्लेक्सिबल ऐं लचकदार नज़र अचनि पिया। त हीउ जेको ख़ितो आहे ऐं जेको 10 मई ते पाकिस्तान खे अलाह साईं फ़तेह नसीब कई, हे उनजो मौजो आहे या हाणे दुनिया तस्लीम कया त जेको कूड़ ऐं होड़ ते दामान कयो वेठो भारत, उहो हाणे नस्त नाबूद थी चुको आहे। सरकी साहब, जेके ग्राउंड रियलिटी हूंदी आहे न उहा हमेशह आश्कार थींदी आहे ऐं जेको कूड़ हूंदो आहे उहो वखो थी वेंदो आहे उनजे पंहिंजे प्रोपेगेंडा जे मुताबिक़। इंडिया जॾहिं इहा जंग लॻी तक़रीबन 6 मई खां जंहिंजो आगाज़ थियो, त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे क़ौमी चैनलनि ते पंहिंजी सोशल मीडिया जे ज़रिए पाकिस्तान खे डिग्रेड करण जो जेको बि रस्तो अख़्तियार पियो करे सघे उन कयो। ऐं जंग में जंहिं तरीक़े सां हुन लफ़्ज़ इस्तेमालु कया त कराची पोर्ट खे जेको आहे तबाह करे छॾियो आहे ऐं जेको आहे इस्लामाबाद में फ़ौज घिरी वई आहे, इंडियन ऐं लाहौर में ते कब्ज़ो थी चुको आहे, त ग्राउंड रियलिटी त इहा हुई न, त ज़ाहिर आहे इहा थी वई असांजी फ़तह ग्राउंड रियलिटी जी ऐं हुनजो प्रोपेगेंडो वाक़ो थियो। ॿी ॻाल्हि जेकी तव्हां कई त ॾिसो, दुनिया में इज़त हमेशह बहादुर माण्हू खे मिलंदी आहे ऐं दुनिया ताक़तवर जे अॻियां उहे बि बेबस थी वेंदी आहे। जीअं तव्हांजे साम्हूं इसराइल जी मिसाल साम्हूं आहे त हू पंहिंजी हिकिड़ी ताक़त जो निहतनि ते मुज़ाहिरो करे रहियो आहे, पर दुनिया जूं सभु ताक़तूं जेके आहिनि ख़ामोश वेठियूं आहिनि। छो जो जॾहिं हुनजो ईरान सां माॾो अटकियो त हुन बि पंहिंजी ताक़तुनि जो जॾहिं मुज़ाहिरो कयो त पोइ इहा ई दुनिया हुई जंहिं अरब कंट्री जे ज़रिए, पाकिस्तान जे ज़रिए, अमरीका जे ज़रिए जेको आहे हिनखे सीज़ फायर करायो। पर छो जो हुते वीचारे मज़लूम माण्हुनि जो क़तल थी रहियो आहे त दुनिया हुन में इंटरवीन फ़िलहालु कान थी करे। पर हाणे जेकी मां सम्झां थो त UN जा जेके बि मुल्क आहिनि उहे ऑलरेडी UN जी सलामती कौंसिल, आलमी अदालत, यानी दुनिया जो हर मुल्क इहो चई रहियो त इहा जंग जेको आहे इसराइल वैशाना तरीक़े सां करे रहियो आहे, हिनखे बंदि कई वञे, पर हू ॿुधे कान थो। छो जो ज़ाहिर आहे हुन वटि ताक़त आहे ऐं दुनिया में हुनजी माफ़ियाज़ आहे यहूदियुनि जी हिकिड़ी, उहा हुनखे सपोर्ट थी करे। पर आहिस्ता आहिस्ता दुनिया जो सिस्टम तब्दील थी रहियो आहे ऐं पाकिस्तान जी इज़त इन करे वधी वई आहे जो 10 मई 2025 में पाकिस्तान पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो कयो आहे ऐं पाण खां 2 गुना वधीक फ़ौज रखंदड़ मुल्क खे, ऐं मां सम्झां थो त उन्हनि जे साज़ो सामान ऐं असांजे साज़ो सामान में ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ु आहे। हुन वटि रशिया जी टेक्नोलॉजी, हुन वटि अमेरिका जी टेक्नोलॉजी, हुन वटि फ्रांस जी टेक्नोलॉजी, ऐं असां वटि इहा असांजी पंहिंजी या जेको चाइना असांजी मदद कंदो आहे हुनजी, उनजे बावजूदि असां सबक़त हासिलु कईसीं। त दुनिया खे इहो अहसासु थी वियो आहे त पाकिस्तान बहादुर बि आहे, पाकिस्तान ताक़तवर बि आहे ऐं पाकिस्तान अमन जी ॻाल्हि बि करे रहियो आहे। त इन करे असांजी रिस्पेक्ट में मां सम्झां थो दुनिया में इज़त बि थी आहे ऐं UN जेको आहे हाणे हुनखे तस्लीम करे रहियो आहे। पहिरियों त रुॻो अमरीका बार बार इहा ॻाल्हि करे रहियो हो, पर हाणे UN जंहिंमें दुनिया जा सभु मुल्क शामिल आहिनि उहे इन ॻाल्हि खे तस्लीम करे रहिया आहिनि त पाकिस्तान हिकु अमन पसंदि मुल्क आहे। ऐं जेके एंटोनियो गुतेरेस जा अॼु जा जेके जुमिला आहिनि उन मां तव्हांखे वाज़ह थींदो त हुननि पाकिस्तान खे
हिकिड़ो अमन पसंद मुल्क करार ॾिनो आहे ऐं इहा ई असांजी पहिरियों खां रुदाद हूंदी हुई त असां दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु आहियूं, बल्कि असां दहशतगर्दी जे दौरान 80,000 खां वधीक पंहिंजे जवाननि जूं ऐं सिविलियन पंहिंजे माण्हुनि जूं असां कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि ऐं उन दौरान $300 अरब खां वधीक असांजे मुल्क खे नुक़सानु थी चुको आहे। जमाल साहब 10 मई खां पोइ असां ॾिठोसीं ट्रंप 21 भेरा पाकिस्तान खे डिस्कस कयो मीडिया टॉक्स में, प्राइवेट गैदरिंग्स में ऐं पब्लिक गैदरिंग्स में, जेके बि इवेंट हुआ। उनखां पोइ गॾियल क़ौमुनि जो सेक्रेटरी जनरल आहे जीअं अॼु वाज़े तौर ते पाकिस्तान जे लाइ तमामु ज़बरदस्त पॉज़िटिव जुमिला ॻाल्हाइनि त हीअ जेका सूरत हाल आहे, डिप्टी प्राइम मिनिस्टर जेको फॉरेन मिनिस्टर बि आहे इसाक डार, उहो असांखे तमामु घणो पुरएतमाद नज़र पियो अचे ऐं हिन वक़्तु जेका पाकिस्तान जी बीहक आहे दुनिया जे नक्शे ते उहा ॻाट ऊचो कयूं बीठी आहे। अॼोको जेको ठाराव मंज़ूरु थियो आहे, यकीनन उन ते सभिनी मुल्कनि उनखे एंडोज़ बि कयो, उनजी ताईद बि कई, उनखे सेकंड बि कयो त हीअ हिकिड़ी शुरूआति आहे टियाकड़ी जी त जेका फ़लस्तीन ऐं इसराइल विच में ऐं ख़ासि तौर ते कश्मीर ऐं भारत जेको आहे तनाज़ो, इन ते सम्झो था त अहम अॻबराई साबित थी सघे थी। यकीनन जॾहिं दुनिया हिकिड़े पेज ते अची वञे त फ़र्क़ु बहरहाल ईंदो आहे ऐं कश्मीर जे हवाले सां ख़ासि तौर ते UN जूं ऑलरेडी करारदादूं मौजूदु आहिनि। बदकिस्मती सां भारत जेको आहे उहो दुनिया ते इहो इम्प्रेशन ॾिनल हो त हू हिन ख़िते जो चौधरी आहे या चौकीदार आहे या थाणेदार आहे, पर 10 मई 2025 खां पोइ ताक़त जो तवाज़ुन तब्दील थी वियो। पहिरियों कश्मीर जे हवाले सां पाकिस्तान जे मौक़िफ़ खे उहा मोट न मिली रही इंटरनेशनल लेवल ते, जंहिंजी सूरत तव्हांखे हाणे हिन UN जे इजलास में नज़र आई आहे। न त तव्हांखे यादि हूंदो त इन हवाले सां करारदादूं पहिरियों बि पाकिस्तान जमा करायूं हुयूं ऐं कोशिशि कंदो हो त हिन ते डिबेट थिए ऐं कश्मीर जे इशू खे असां हाईलाइट कयूं ऐं कश्मीर जे बि निहते मुस्लमाननि ते जीअं भारत दहशतगर्दी करे रहियो आहे उनखे कंहिं तरीक़े सां मुंहुं ॾेई सघिजे, पर असांजी शुनवाई कान थींदी हुई। पर हाणे जॾहिं असां बहादुरी जो मुज़ाहिरो करे ऐं पंहिंजी ताक़त ॾेखारीसीं दुनिया खे, त हाणे दुनिया असांखे ॿुधण लाइ तयारु थी चुकी आहे त पाकिस्तान हाणे जेकी बि करारदाद पेश करे रहियो आहे, तव्हां ॾिठो हूंदो रुॻो इसराइल ऐं फ़लस्तीन जे इशू न बल्कि कश्मीर जे इशू ते बि जॾहिं हाणे मौक़िफ़ पेश कयो हुयो तॾहिं की दुनिया एटलीस्ट ॿुधे अथी। पहिरियों असांखे को ॿुधंदो कान हुयो ऐं असांजे बारे में जेको इम्प्रेशन क्रिएट कयल हो इंडिया जे तरफ़ां उहो ख़ौफ़नाक हुयो त दहशतगर्दनि जेके बि इंडिया में दहशतगर्दी जा वाक़िया थिया उन सभिनी जो इल्ज़ाम असां ते लॻाईंदो हुयो। पर हाणे दुनिया जा जेके टॉप जा जेके मीडिया हाउसिस आहिनि ऐं जेके टॉप जूं इंटेलिजेंस रिपोर्ट्स आहिनि, यानी पेंटागोन खां CIA खां MI6 खां तव्हां स्टार्ट वठंदव त उन्हनि जी जेके इंटरनल रिपोर्ट्स आहिनि उहे सभु ॿुधाए रहियूं आहिनि त पाकिस्तान कंहिं क़िस्म जी दहशतगर्दी में मुलविस न आहे। पर 10 मई 2025 खां अॻु में जो जेकॾहिं तव्हां सूरत हाल ॾिसंदव त उहा डिफरेंट हुई। उन वक़्त में पाकिस्तान ते ज़ाहिरा इल्ज़ाम लॻाया वेंदा हुआ, पर हाणे दुनिया खे इहो अहसासु थी रहियो आहे। ऐं ॿियो सभ खां वॾो पाकिस्तान जो जेको एडवांटेज आहे न, पाकिस्तान दुनिया जे उन ख़िते में आहे जंहिंसां गॾु दुनिया जे कई मुल्कनि जूं यानी तक़रीबन 40 खां वधीक मुल्कनि जी जेकी इकोनॉमी आहे उहो पाकिस्तान जे ख़िते सां वाबस्ता आहे। अलाह ताला जो इहो मां सम्झां थो लख लख शुक्र आहे जो उन पाकिस्तान जे खे जोग्राफियाई तौर ते उहा हद ॾिनी जंहिं हद मां दुनिया जी इकोनॉमी हली सघे थी, चाहे उहो सॼी ख़लीजी रियासतूं हुजनि, यूरोपी रियासतूं हुजनि या एशियाई रियासतूं हुजनि। त हाणे दुनिया खे इहो अहसासु थी रहियो आहे त पाकिस्तान जी इम्पोर्टेंस एतिरी आहे जो हू कंहिं बि इकोनॉमी खे जैम बि करे सघे थो ऐं कंहिं बि इकोनॉमी खे वधाए सघे थो। त हाणे असांजी हर तरह खां दिफ़ाई सलाहियत में मीडिया वॉर जी सतह ते जेकॾहिं तव्हां ॾिसो, ख़ारजी सतह ते तव्हां असांखे ॾिसो ऐं हाणे इकोनॉमी सतह ते दुनिया जो हर मुल्क इहो ख़्वाहिश जो इज़हार करे रहियो आहे त असां पाकिस्तान में इन्वेस्टमेंट कयूं। वजह सिर्फ़ु इहा आहे जो हाणे दुनिया खे इहा ख़बर पइजी वई त असां मनपसंद आहियूं ऐं असां बहादुर आहियूं। त इहे 2 शयूं मां सम्झां थो असांजी कामयाबी जो राज़ आहिनि ऐं इन में असांजी पाकिस्तान हुकूमत खे, पाकिस्तान जे तमामु दिफ़ाई इदारनि खे ख़राज तहसीन पेश करणु घुरिजे त जिन पंहिंजी बहादुरी सां पाकिस्तान जे इमेज खे बहितर कयो। जमाई साहब, ॻाल्हि ॿोल हले पई गॾियल क़ौमुनि जे इदारे जी, उते थींदड़ इजलासनि जी ऐं ख़ासि तौर ते जेको सऊदी ऐं फ्रांस गॾियल तौर ते मेज़बानी करे रहिया आहिनि। हाणे जेका कॉन्फ्रेंस आहे जेका 2 रियासती हल बाबति हूंदी उन में एजेंडा सिंगल पॉइंट इहा ई आहे प्राइम। सम्झो था त हीअ जेको ग़िज़ा मां ख़बरूं अचनि पियूं नंढड़ा ॿारड़ा मासूम ख़ुराक जी खोट सबबु हयातियूं विञाए रहिया आहिनि ऐं 3 ॾींहंनि अंदरि 21 ॿारड़ा ख़ुराक न मिलण सबबु शहीद थिया आहिनि। दुनिया किथे बीठी आहे, इदारा किथे बीठा आहिनि, जॾहिं तव्हां ह्यूमेनिटेरियन फाउंडेशन जहिड़े अमरीका जे ताक़तवर तरीन NGO खे बि टारगेट कंदा, उन ते बि बमबारी कंदा, उते बीठल जेके ख़ुराक जे लाइ कतारुनि में बीठल माण्हू आहिनि, मासूम बचड़ा आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, उन्हनि खे तव्हां हिट कंदा
त यकीनन ख़ुराक जी खोट वारो जेको सिलसिलो आहे उहो वधंदो ऐं बहिरान पैदा थींदो। इन ते दुनिया जी नज़र आहे नाहे, को चवण वारो आहे इसराइल खे? सरकी साहब, सऊदी अरब ऐं फ्रांस जी मेज़बानी में जेकी कॉन्फ्रेंस थी रही आहे, एटलीस्ट इन में इहो त थी वियो न त उहे यूरोप जा मुल्क, अमेरिका या बर्तानिया, कैनेडा, जेके इसराइल खे अखियूं बंदि करे पहिरियों सपोर्ट करे रहिया हुआ, हाणे उन्हनि उहा सपोर्ट न कई। हाणे एटलीस्ट जेको आहे हुननि हिकिड़ी करारदाद मंज़ूरु करे दुनिया ते इहो वाज़े पैगाम ॾेई छॾियो त हाणे सॼी दुनिया इन ॻाल्हि ते एग्री करे रही आहे त ॿ रियासती हली जेको आहे उहो इसराइल ऐं फ़लस्तीन जे दरमियान अमन जो ज़मीन बणिजी सघे थो। इन खां अलावा को रस्तो कान्हे, छो जो ज़ाहिर फ़लस्तीन वारा बि पंहिंजी आज़ादी जे करे क़ुर्बानियूं ॾेई रहिया आहिनि ऐं इसराइल जी जेकी दरिंदगी ऐं वहशत आहे उहा दुनिया जे साम्हूं हाणे आश्कार थी रही आहे। जीअं तव्हां ज़िक्र कयो त इहा अफ़सोस जी ॻाल्हि आहे, ज़ाहिर आहे 21 ॿार बिना ग़िज़ा जे शहीद थियण को मज़ाक न हूंदी आहे दुनिया में। त हिकिड़ो बि जेकॾहिं ॿार खे इन मैटर में कुझु थी वञे त तव्हां ॾिसो बाइताल मची वेंदो आहे। पर बदकिस्मती सां छो जो हू मुस्लमान आहिनि ऐं जेके यहूदी ऐं काफ़िर ऐं ग़ैर मुस्लिम आहिनि उहे ज़ाहिर सभु ताक़तवर मुल्क आहिनि, त उन्हनि खे सिर्फ़ु मां सम्झां थो त उन जे मज़हब जी बुनियाद ते उन्हनि खे अहसासु न थी रहियो आहे। बाक़ी जेकॾहिं को कुतो बि मरे अमेरिका या बर्तानिया में त तव्हां उन ते ॾिसो त केतिरा वॾा जेके आहिनि उहे कानून हरकत में था अची वञनि ऐं मामला थियनि था। पर हिते इंसानियत जो क़तल थी रहियो आहे मुस्तक़िल ऐं 2.5 तक़रीबन हाणे साल थी विया आहिनि। 2.5 सालनि खां मुस्तक़िल बुनियादनि ते उते वहशाना बमबारी थिए थी ऐं अहिड़े तरीक़े सां इसराइल चए थो न उनखे अहिड़ी छूट ॾिनी वई आहे जो हू कंहिं बि सूरत में बैक नथो थिए। सिर्फ़ु उहे जेके ॾींहं हालांकि जॾहिं ईरान सां हुनजी जंग थी रही हुई उन वक़्तु बि हुन ग़ज़ा ते इहा बर्बरियत पंहिंजी जारी रखी हुई त हुनखे जेसिताणी को ताक़तवर माडो को मुल्क न अटकाईंदो तेसिताणी मां नथो सम्झां त उहो ईअं बैक खणंदो। मज़ाकरात बि जेकॾहिं हू करे थो त उहो हुनजे पंहिंजे इंट्रस्ट में शामिल आहिनि ऐं मज़ाकरात में बि त हू पंहिंजी हिकिड़ी रियासत वठण थो चाहे न। जेकॾहिं इहो थी बि थो वञे त बि त फ़लस्तीन खे त असुलु नुक़सानु त थी वेंदो न। पर ठीकु आहे, ज़ाहिर आहे जेकॾहिं ॿियो को ताक़तवर मुल्क उनजे साम्हूं फ़िलहालु नथो बीहे त ग़ज़ा जे निहतनि खे बचाइण जे लाइ को रस्तो त ॻोल्हणो पवंदो। त मां सम्झां थो सऊदी अरब ऐं फ्रांस गॾिजी करे इहो रस्तो ॻोल्हे रहिया आहिनि ऐं अॼु जी करारदाद जी ज़ाहिर आहे सलामती कौंसिल में मंज़ूर बि थी वई आहे। त उमेद इहा ई करे सघिजे थी त कुझु अरसे में इन मामले ॾे वधीक पेशरफ़ थींदी। ऐं दुआ इहा ई आहे ॿुधायो त हमेशह इसराइल जेके जंगी लाज़ आहिनि, जेके वार लाज़ आहिनि असां दुनिया में एग्ज़िस्ट कनि पिया, उन्हनि जी सरेआम भञकड़ी बि कंदो रहियो आहे। त हीअ जेके मीडिया हाउसिस आहिनि, NGOs आहिनि, ॿारड़ा आहिनि, इन्हनि खे त इस्तिस्ना हासिलु हूंदी आहे। पर हीउ समूरो जेको लकाव आहे, इहो जेको माहौल आहे, इहे जेके मंज़र आहिनि, इहे ॾिसण जे बावजूदि असांखे का बि दुनिया जी ताक़तवर धुर या कुवत संजीदगी अख़्तियार कंदे नज़र न पई अचे। सरकी साहब, ॿी आलमी जंग खां पोइ UN हिकिड़ो चार्टर ठाहियो जंग जो, त दुनिया जी जंग जेको आहे उहो कीअं विड़ी वेंदी ऐं उन चार्टर में इहो लिखियलु आहे त अस्पतालनि ते हमिलो न थींदो, स्कूलनि ते हमिलो न थींदो, फ़िलाही इदारनि ते हमिलो न थींदो, सिविलियन आबादी ते हमिलो न थींदो। ॿार ऐं जेके औरतूं या बुज़ुर्ग आहिनि उहे त ऑलरेडी जेको आहे उहो सिविलियन आबादी जी तरफ़ अची था वञनि। पर उन में हिकिड़ी लाइन ड्रॉ थियल आहे चार्टर में त तव्हां ऑयल ते हमिलो न कंदा, तव्हां कंहिंजे बिजली जी तनसीबात ते हमिलो न कंदा। मां उन में पूरो हिकिड़ो चार्टर आहे UN जो। पर इसराइल जेको आहे ऐं ॿिया जेके मुल्क आहिनि उहे काफ़ी हद ताईं केयरफुल आहिनि। जीअं मिसाल जे तौर ते जेकॾहिं इंडिया ऐं पाकिस्तान जी हींअर जंग लॻी त इंडिया ऐं पाकिस्तान जी जंग में बि न असां डेमो उॾारियासीं हिक ॿिए जा, न असां जेको आहे को जेके बिजली जूं तनसीबातूं हुयूं, न के जेके अस्पतालूं स्कूल हुआ। हालांकि इंडिया असांजे कुझु अस्पताल ते ऐं उन्हनि ते कयो, पर बहरहाल उहो वॾे पैमाने ते जेके आउं चवां त उहो न कयो वियो। पर इसराइल हिन दुनिया जो वाहिद उहो दहशतगर्द मुल्क आहे जंहिं न अस्पताल छॾी, न स्कूल छॾी, न मस्जिद छॾी, न कंहिं इबादत गाह छॾी। हुन त न सिर्फ़ु मुस्लमाननि जूं असांजूं मस्जिदुनि खे निशानो बणायो, बल्कि उन्हनि ईसाइनि जा घर बि जेके आहिनि उहे उनजो शिकार बणिजी विया। बदकिस्मती सां मूं जीअं चयो न त हू हिकिड़ो पाण खे दुनिया जो हिकिड़ो ताक़तवर मुल्क सम्झी रहियो आहे ऐं ॿिया ताक़तवर मुल्क जीअं अमेरिका ऐं बर्तानिया जहिड़ा मुल्क उनजे पुठियां बीठा आहिनि। अहिड़े तरीक़े सां पहिरियों बहरहाल सॼो यूरोप बि उनजे पुठियां बीठो हुयो। पर एतिरी दरिंदगी ॾिसण खां पोइ यूरोप कई मुल्क जेके आहिनि उहे खुलेआम उनजे ख़िलाफ़ु बयानबाज़ी जे हद ताईं ज़रूरु इसराइल जे ख़िलाफ़ु थी विया। पर प्रैक्टिकली जेके असां चइजे त मैदान में अची हिन वक़्त ताईं दुनिया जे कंहिं बि मुल्क उन वीचारनि ग़रीब फ़लस्तीन ऐं ग़ज़ा जे मज़लूमनि जी मदद न कई आहे। चाहे मां नाला नथो खणणु चाहियां, सॼी दुनिया
सां मुराद सभु मुल्क उन में अची विया, पर असांजे लाइ इहो अफ़सोस जो मुक़ाम बि आहे। ऐं मां सम्झां थो त अलाह जे कानून जी बि ख़िलाफ़वर्जी करे रहिया आहियूं, छो जो अलाह ताला फरमाए रहियो आहे त जेकॾहिं कंहिं बि मज़लूम ते ज़ुल्म थो थिए ऐं उन मज़लूम में इहो न आहे त मुसलमान मज़लूम हुजे, मज़लूम सां मुराद आहे जेको कंहिं ताक़तवर सां विड़ी न सघे, उहो कहिड़ी बि क़ौम सां तालुक़ु रखे, जेकॾहिं उन ते ज़ुल्म थी रहियो आहे त जंहिं वटि थोरी बि ताक़त आहे उहो उन जी मदद करे, इहो आहे हुकुम। पर बदकिस्मती सां सॼे मुस्लिम मुल्कनि समेत आउं हाणे ॻाल्हि करे रहियो आहियां त दुनिया जो को बि मुल्क मैदान में लही करे हुन निहतनि मज़लूमनि जी मदद न कई आहे। ज़बानी ते ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे। हिते वक़्तु ब्रेक जो मिलूं था, ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन। जमाई साहब, रॉयल सऊदी नेवल सरबराह जेको आहे अॼु मुलाक़ात कई आहे पाकिस्तान नेवी चीफ सां, कीअं पिया ॾिसो हिन मुलाक़ात ते ॿिन्ही मुल्कनि में अहम ॻाल्हियूं थियूं आहिनि ऐं जेको असांजो दिफ़ाई निज़ाम आहे ऐं नेवल बेस जेके शयूं आहिनि उन ते गॾियल जेको आहे हमआहंगी सां मुशावरत कई वई आहे, कीअं पिया ॾिसो हिन विज़िट खे? ॾिसो, पाकिस्तान फ़ौज जा जेके मुख़्तलिफ़ शोबा आहिनि जंहिंमें ज़ाहिर आहे पाकिस्तान नेवी बि अचे थो, उन जी दुनिया में रिस्पेक्ट में जेको इज़ाफ़ो थियो आहे, हूअं त ख़ैर सॼी दुनिया खे ख़बर ई त असांजी फ़ौज जेको आहे तमामु ट्रेंड आहे, प्रोफेशनल आहे ऐं जज़्बे सां सरशार आहे। पर हिन जीअं इंडिया वारी जंग खां पोइ 10 मई 2025 खां पोइ यकीनन सॼी दुनिया जी इहा ख़्वाहिश आहे त उहो पाकिस्तान जी फ़ौज, पाकिस्तान जी नेवी, पाकिस्तान एयरफोर्स सां गॾिजी करे पंहिंजे पंहिंजे मुल्क जी दिफ़ा जे लाइ कमु कनि। अहिड़े तरीक़े सां हाणे रॉयल फ़ौज जो सरबराह बि हिते आयो आहे जेको असांजे नेवी जे सरबराह सां मुलाक़ात कंदो ऐं थी सघे थो ॿियनि असांजे मुतलक़ा इदारा जे सरबराहनि सां बि मुलाक़ात करे। पर अहिड़े तरीक़े सां तव्हां अज़रबाईजान ॾिसी छॾियो, तव्हां मिस्र ॾिसी छॾियो, तव्हां ॿिया जेके मुख़्तलिफ़ मुल्क आहिनि उन्हनि जा बि मुख़्तलिफ़ अॻुवान, बल्कि असांजी फ़ौज सां त मां सम्झां थो त चाहे CI हुजे या पेंटागोन हुजे या MI6 हुजे, यानी बरतानिया ऐं अमेरिका जी फ़ौज बि असांजी फ़ौज जे आला मदाल सां बिराह रास्त राब्ते में इन करे सिर्फ़ु हूंदी आहे जो असां वटि जेको प्रोफेशनलिज़म आहे ऐं असां वटि जेकी महारत आहे फ़ौजी जंगनि जी, त दुनिया चाहे थी त हिननि जे तजुर्बे मां फ़ाइदो हासिलु करे सघिजे। त हिन ख़ासि तौर ते जंग खां पोइ असांजी अहमियत इन करे वधी आहे जो असां साबित कयोसीं त असां जोश, जज़्बे, सलाहियत, अक़ल, फ़हम सां जंग विढ़णु ॼाणूं था। त हाणे हीउ आयो आहे त मां सम्झां थो त पाकिस्तान जे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं पाकिस्तान सां गॾिजी, छो जो असांजो जेको सेटबैक आहे पाकिस्तान जो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे जो असां कर्ज़नि में घिरियल आहियूं। जेकॾहिं पाकिस्तान आलमी कर्ज़नि में घिरियल न हुजे त पाकिस्तान खां वधीक को तरक़ी याफ़्ता मुल्क ई न हुजे हा। पर बदकिस्मती सां 1980 जी ॾही खां पोइ असां मुस्तक़िल कर्ज़नि में जकड़ंदा विया आहियूं ऐं इन कर्ज़नि जे करे असांजा जेके दिफ़ाई बजट ऐं सिविलियन जेको असांजो बजट हूंदो आहे उन में बि असांखे घटिताई करणी पवंदी आहे, चाहे उहो सिहत जो शोबो हुजे, तालीम जो हुजे या नेटवर्किंग हुजे। अहिड़े तरीक़े सां तव्हां अंदाज़ो लॻायो त पाकिस्तान जो दिफ़ाई बजट सिर्फ़ु $11 अरब आहे ऐं भारत जो दिफ़ाई बजट $73 अरब आहे, यानी तव्हांखे ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ु नज़र ईंदो। ऐं हिन साल त उन्हनि चयो आहे त असां अञा हिनखे $90 अरब कंदासीं। त बेसिकली जेको आहे उन महदूद बजट जे बावजूद बि असांजी फ़ौज जो कारनामो एतिरो वॾो आहे जो दुनिया जी फ़ौज जा सरबराह पाकिस्तान ॾांहुं अची रहिया आहिनि। पर अॼु ताईं तव्हां इहो न ॿुधो हूंदो त इंडिया जी के फ़ौज जे सरबराह सां दुनिया जे कंहिं ॿिए मुल्क जो फ़ौजी सरबराह जेको आहे मेल मिलाप बि रखे। त इहा आहे पाकिस्तान जी क्रेडिबिलिटी, पाकिस्तान जो जेको तरीक़ेकार आहे। हिन में अञा मां ऐड कयां त ट्रंप जो दौरो बि शेड्यूल आहे ऐं ईरानी सदर जो बि दौरो आहे। हाणे मुल्की सरबराह जेके मुख़्तलिफ़ रियासतुनि जा सरबराह आहिनि, न सिर्फ़ु उन्हनि जा आर्मी चीफ बल्कि ख़ुदि हेड ऑफ स्टेट बि ख़्वाहिश ज़ाहिर कनि पिया त पाकिस्तान जी क़यादत, अस्करी क़यादत ऐं सियासी क़यादत सां मुलाक़ातूं थियनि। त पाकिस्तान जी बीहक ऐं हिन वक़्तु दुनिया में पंहिंजो वजूद तस्लीम करणु यकीनन हिकिड़ो ख़ुशाइंद अमल आहे। यकीनन सरकी साहब, इन में ईरान जे सदर जो त दौरो शेड्यूल थी चुको आहे पाकिस्तान जे लाइ, पर अमरीकी सदर जो जे लाइ अफ़वाहूं ज़रूरु आहिनि, पर जेके तस्दीक शुदा रिपोर्ट चइजे उहा फ़िलहालु अञा ताईं असां वटि कान्हे। पर इहो बिल्कुलु ठीकु आहे त ईरान जो सदर पाकिस्तान अची रहियो आहे ऐं हुन पाण ऐलान बि करे छॾियो आहे त मां शुक्रियो अदा करण जे लाइ पाकिस्तान अचां थो, छो जो हिन जंग में इसराइल ऐं ईरान जी जंग में पाकिस्तान जो जंहिं अंदाज़ में हुन सां बीठो ऐं जंहिं अंदाज़ में हुनखे भरपूर सपोर्ट कई, उन ते हू उन्हनि पंहिंजी पार्लियामेंट में बि शुक्रिया अदा कयो, हुन पंहिंजे स्पीच में बि कयो, हुन जे फ़ौज जे सरबराह असांजे आर्मी चीफ सां बि ॻाल्हायो ऐं हाणे उतां जो सदर जेको आहे बिराह रास्त अची रहियो आहे असां वटि, त जेको हुन पाण ऐलान कयो आहे त मां पाकिस्तानी क़यादत जो शुक्रियो अदा करणु चाहियां थो।
अमरीकी सदर जूं अफ़वाहूं जेके बैनुल अक़वामी मीडिया आहे उन तां असां ज़रूरु ॿुधियूं आहिनि, पर पाकिस्तान जे सिस्टम खे जेके ऑफिशियल असां चइजे अञा ताईं उन्हनि खे का तस्दीक कम थी आहे त इन क़िस्म जो को दौरो ठहियो आहे। बहरहाल इतलात आहिनि त शायदि सेप्टेंबर जो को प्लान जेको इंटरनेशनल मीडिया जी ॻाल्हि थो कयां उतां इहा लीकेज थी, शायदि रॉइटर या कंहिं स्टोरी ॾिनी आहे, पर अञा उन जी तस्दीक कोन थी सघी आहे। पर उनजे बावजूदि सॼी दुनिया जा ॿिया जेके सरबराह आहिनि उहे पाकिस्तान जी क़यादत सां हाणे मुकमिल हम आहंगी रखी राब्तनि में आहिनि। यानी हर तक़रीबन वॾे वॾे मुल्क जो सरबराह जेको आहे, जेके दुनिया जा जेके असां 6 हाणे एटमी ताक़तूं आहिनि दुनिया में 7 बल्कि, त उन्हनि मां जेके सभु एटमी ताक़त रखंदड़ जेके सदर आहिनि ऐं बाक़ी जेके तक़रीबन 40-50 अहम ॿिया मुल्क आहिनि उन्हनि सभिनी जा जेके सरबराह आहिनि उहो यकीनन असांजी पाकिस्तान जी क़यादत सां मुकमिल राब्तनि में आहिनि। ऐं पाकिस्तान जो जीअं मूं चयो न इमेज जेको आहे दुनिया में टॉप ते हलियो वियो आहे ऐं उहो असांजे किरदार जे करे आहे, जेको असां ॾेखारियो आहे अमन जे लाइ, जेको असां ॾेखारियो आहे दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु ऐं जेको असां ॾिनो आहे बहादुरी जी सूरत में। जवाहिर साहब, हाणे भले अमरीकी सदर जी तस्दीक थिए न थिए अचनि जी, पर हुनजी बॉडी लैंग्वेज, हुनजो मुसलसल कीन इन मुल्क में इन्वॉल्व नज़र पियो अचे ऐं मे बी सेप्टेंबर अक्टूबर जॾहिं बि अचणु चाहे इहा ख़बर त तस्दीक थी वेंदी, छाकाणि त जेके क्रेडिबिलिटी रखनि था इदारा उन्हनि इहा वाइट हाउस जे ज़रियनि सां ख़बर शेयर कई, पर हाणे ॾिसजे त असांजी जेका डिप्लोमेटिक कोर आहे उनखे ऑन करे थी या न इहो ईंदड़ वक़्तु ॿुधाईंदो। जॾहिं पाकिस्तान ॻाल्हि हले पई अमरीका जे सदर जी, त उते अॼोके ॾींहं ते वज़ीर आज़म हिकिड़ो अहम इजलास प्रिज़ाइड कयो आहे ऐं उहो स्पेसिफिकली CPEC जो जेको ॿियो मरहलो शुरू थियो आहे उन हवाले सां हुयो ऐं वज़ीर आज़म खे ब्रीफिंग ॾिनी वई इंटर मिनिस्टर पारां त जेके सेफ सिटी प्रोजेक्ट्स आहिनि उहे बि मुकमल थी चुका आहिनि ऐं किथे किथे रहियल आहिनि उहे बि थी वेंदा ऐं जेका चीनी शहरी आहिनि उन्हनि जी सिक्योरिटी डबल कई वई आहे, उनखे तमामु घणो इंश्योर कयो आहे त उन्हनि जी हर मूवमेंट खे सिक्योर ऐं प्रोटेक्ट कयो वञे। कीअं पिया ॾिसो CPEC जो जेको प्रोजेक्ट आहे उन ते वज़ीर आज़म समेत पूरी काबीना जी जेका दिलचस्पी आहे ऐं मुल्क जे लाइ इहो तमामु बहितर प्रोजेक्ट आहे ऐं जेको ॿिन्ही मुल्कनि में मोहबत जो महवर आहे उहो CPEC आहे। छा पिया ॾिसो जेका सिक्योरिटी लैब्स या वेझे माज़ी में कुझु थ्रेट्स मौजूदु आहिनि उनखे प्रोटेक्ट करण लाइ इंटर मिनिस्टर ऐं वज़ीर आज़म जो जेको दिलचस्पी जो आलम आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे। सरकी साहब, पहिरीं त सभ खां वाज़े ॻाल्हि इहा आहे त CPEC पाकिस्तान जी लाइफ लाइन आहे ऐं जेको कुझु देरि अॻु में असां ॻाल्हायोसीं त एतिरनि मुल्कनि जी जेकी इकोनॉमी आहे उहो उनजो जेको रस्तो आहे उहो इहो CPEC ई आहे, जंहिंजो पहिरियों फेस अलाह जी महिरबानी सां मुकमिल थी वियो आहे ऐं ॿिए फेस ते हाणे जीअं ई कमु स्टार्ट थो थिए त जीअं तव्हां ॿुधायो त इहो इजलास थियो आहे। ॾिसो, चाइना सां असांजो रिलेशन 1960 जी ॾहाई खां आहे ऐं चाइना सां असांजा बिल्कुलु ब्रदराना तालुक़ आहिनि ऐं चाइना जंहिं वक़्तु एतिरो मुआशी तौर ते मज़बूत न हो उन वक़्त में तव्हांखे यादि हूंदो त पाकिस्तान उहो मुल्क हो जंहिं पंहिंजी बैंकुनि खां कर्ज़ु ॾिनो हो चाइना खे ऐं चाइना सां उन ॾींहं खां वठी अॼु ताईं असांजी दोस्ती जो जेको मयार आहे उहो साॻियो रहियो आहे ऐं ॿिन्ही मुल्कनि पाण में हमेशह ख़ुशि असलूबी सां तमामु मामला निपटाया आहिनि। भारत ऐं कुझु गैर मुल्की ताक़तूं जिन में इसराइल शामिल आहे, जिन में पहिरियों अमरीका बि शामिल हो पर हाणे अमरीका न्यूट्रल नज़र अची रहियो आहे फ़िलहाल, अहिड़े तरीक़े सां ॿिया बि कुझु ताक़तवर मुल्क आहे जिन जी इहा ख़्वाहिश हुई त हीउ CPEC मनसूबो पाया तकमील ताईं न पहुचे ऐं भारत ऐं मूसाद जी, भारत जी एजेंसी RA ऐं मूसाद इसराइल जी जेकी इंटेलिजेंस एजेंसी आहे, हे जेको बलूचिस्तान जो ऐं KP में जेकी दहशतगर्दी ऐं ॿियनि शहरनि में ख़ासि तौर ते कराची में तव्हांखे यादि हूंदो एयरपोर्ट जे ॿाहिरि बि बम धमाको थियो, चाइनीज़ उन में बि क़तल कया विया। बेसिकली दुनिया जा जेके इहे दुश्मन मुल्क आहिनि पाकिस्तान जा, इहे इन्हनि जी ख़्वाहिश हुई त CPEC अॻिते वधे ई कान ऐं हीअ मुख़्तलिफ़ साज़िशुनि जे करे पंहिंजी प्रॉक्सी ठाहींदा हुया ऐं मुख़्तलिफ़ चाहे उहो तालिबानाइज़ेशन जी सूरत में हुजे या ईरान जे रस्ते खां राज जा एजेंट अफ़गानिस्तान में दाख़िल करण जो हुजे या असांजा जेके मक़ामी कुझु गद्दार आहिनि उन्हनि खे पंहिंजे मुल्कनि में तरबियत ॾियणु हुजे, उहो चाहे ईरान जो बॉर्डर हुजे या अफ़गानिस्तान हुजे, उते उन्हनि खे ट्रेनिंग ॾे ऐं उन्हनि खे मोकिलींदा पाकिस्तान इन करे आहे त हीअ बलूचिस्तान ऐं KP खे जेको आहे डिस्टर्ब रखनि, उते क़त्लेआम कनि त जीअं CPEC अॻियां न वधी सघे। पर अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तानी इदारनि क़ुर्बानियूं ॾेई करे इन मनसूबे खे न सिर्फ़ु ज़िंदा रखियो बल्कि पहिरें फेस खे पाया तकमील ताईं पहुचायो ऐं अल्लाह ताला में ॾाढी उमेदु आहे त हीउ ॿियो फेस जॾहिं हलंदो त इन सां ग्राउंड जी सतह ते तव्हांखे तरक़ी थींदी नज़र ईंदी, छो जो इन जा जेके इंटर कनेक्शन्स आहिनि डिफरेंट, इन में रोड नेटवर्किंग आहे, पाणी जा इशूज़ आहिनि, बिजली जा मसइला आहिनि,
इहे सभु हल थींदा त इन सां आम माण्हू खे रिलीफ बि मिलंदी, आम माण्हू खे रोज़गार बि मिलंदो ऐं तरक़ी जेको आहे तव्हांखे ज़मीन ते थींदे नज़र ईंदी। छो जो हुननि जा जेके पोर्ट जा जेके टैक्सिस हूंदा उहे त जॾहिं तव्हांखे मिलंदा ऐं उन सां त पाकिस्तान जी क़िस्मत ई बदिलजी वेंदी। पर हीअ जेके इन त छो जो तव्हांखे यादि हूंदो कराची सर्कुलर रेलवे बि इन CPEC 2 जो हिसो आहे। त हाणे जेको कमु शुरू थींदो हुयो उन सां पूरी उमेद इहा ई आहे त जेको मक़ामी सतह ते ग्राउंड ते वॾा वॾा प्रोजेक्ट्स आहिनि उहे तव्हांखे थींदे नज़र ईंदा। उहो पहिरें वारे प्रोजेक्ट में बि 40,000 मेगावाट जो त रुॻो हिकिड़ो बिजली जो प्रोजेक्ट आहे जेको तक़रीबन उन ते तेज़ी सां कमु हली रहियो आहे। पर जीअं ई उन जो में बि शायदि उतां कुझु 5-6,000 या 10,000 मेगावाट शायदि बिजली पैदा बि करे रहिया आहिनि। पर पाकिस्तान जी जेकी नीट आहे उन खे पूरे करण लाइ जेको हुननि जो प्लान आहे त मां जेको चाइनीज़ अॼु खां कुझु अर्सो अॻु में जी ॻाल्हि आहे जॾहिं पोर्ट क़ासिम ते ई चाइनीज़ जो प्रोजेक्ट हली रहियो त मां उते वियुसि, मूंखे वठी विया उते प्रेज़ेंटेशन में। उन्हनि असांखे ॿुधायो त असांजो जेको प्लान आहे उहो 40,000 मेगावाट ठाहिण जो आहे ऐं 55 अरब डॉलर खां मथे जो पहिरियों 40 अरब डॉलर उन्हनि रखिया 40 अरब रखियलु हुआ। उन खां पोइ उन्हनि ॿुधायो त हाणे हीअ 55 अरब रुपए जो प्रोजेक्ट थी चुको आहे। त मुंहिंजी पंहिंजी राय जे मुताबिक़ CPEC 2 जे तरफ़ां जॾहिं नेटवर्किंग जा कम शुरू थींदा यानी KP खां वठी बलूचिस्तान खां वठी सिंध ताईं ऐं पंजाब में बि आहिनि त ज़मीन ते माण्हुनि खे तरक़ी थींदे नज़र ईंदी। ठीकु आहे जमेश साहब, गिलगित बिल्तिस्तान में उनजो दियामिर जेको आहे इलाइक़ो उते लैंड स्लाइडिंग ऐं ॿोॾि वॾी तबाही आंदी आहे। गॾोगॾु इस्लामाबाद में हिकिड़ो कर्नल साहब धीउ समेत उन पाणी जे वहकिरे में ॿुॾी फोत थियो आहे। कीअं पिया ॾिसो इहो अफ़सोसनाक वाक़ियो? ॾिसो हिननि बारिशनि में यकीनन काफ़ी तबाही थी आहे ऐं इंतिहाई अफ़सोसनाक अमर आहे त शायदि 250 खां मथे माण्हू जेके आहिनि हिन में पंहिंजी जान खां विया आहिनि ऐं 500 खां वधीक जेके आहिनि हिन में ज़ख़्मी बि थिया आहिनि ऐं वॾो माली नुक़सान बि थियो आहे। बेसिकली पाकिस्तानी इदारनि जी बि सम्झ में न ईंदी आहे। ॾिसो हीअ मौसमियाती तब्दीली जे हवाले सां काफ़ी अरसे खां अॻकथी थियल हुई त हिन दफ़े मींहुं बि घणो वसंदो इन इलाइक़नि में ऐं सैलाबी सूरत-हाल बि पैदा थींदी ऐं ॿियो गर्मी जी शिदत जे करे ग्लेशियर्स बि वॾी तेज़ी सां जेको आहे पिघलजंदा। बदकिस्मती सां उहे जेके उपाउ वठणु घुरिजनि आहे गवर्नमेंट खे, मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय जे मुताबिक़ उहे गवर्नमेंट उपाउ वरिता कान। सर शहरनि में बि शौक़ न आहे न, जेके टूरिस्ट आहिनि उहे बि त अवेयर हुजण बावजूद बि ज़िद बि कंदा आहिनि। तव्हां सवार जो वाक़ियो ॾिठो हुयो। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि हमेशह यादि रखो त अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ इहो हुकूमत जी ज़िमेदारी आहे ऐं इन ई करे ई अरबे रुपए जा जेके हिननि जा फंड हूंदा आहिनि या हिननि जे हथ में हूंदा आहिनि हूअं हीअ बि त तव्हां वांगुरु असां वांगुरु इंसान आहिनि न। पर हिननि खे हिननि उहिदनि ते विहारिबो इन करे आहे जो इहा हिननि जी ज़िमेदारी हूंदी आहे त अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ इन्हनि खे करिणो आहे। ज़िमेदार आहिनि इहे। बदकिस्मती सां बदकिस्मत न NDA में जो त कमु आहे रिलीफ पहुचाइणु। ॾिसो हर कंहिंजो अलॻि अलॻि डोमेन आहे। पहिरियों स्टेप इहो आहे त जेकॾहिं तव्हांखे मालूम आहे त मींहं बि वसंदा ऐं सैलाब बि ईंदा पोइ तव्हां उहे हिफ़ाज़ती इक़दामात छो न कया। ऐं जेकॾहिं सियाह अहिड़नि इलाइक़नि में वञनि था त तव्हां उन्हनि खे वञणु छो ॾिनो। तव्हां उते इन क़िस्म जी सख़्ती ऐं चेकिंग जो सिस्टम छो न रखियो जो उन जिन इलाइक़नि में अॻकथी थियल हुई। मक़सदु हीउ को अचानक जो वाक़ियो न आहे जो असां चऊं था हर जॻह ते अचानक थिए पियो। सभिनी खे इहा ख़बर हुई 2 महीननि खां मुस्तक़िल इहो हली रहियो हो त सैलाब बि घणा ईंदा ऐं बारिशूं बि घणियूं थींदियूं। पर इहे उपाउ छो न वरिता विया? मां सम्झां थो त हुकूमत सॼी हिन में इनखे मुलविस आहे ऐं हुकूमत सभिनी जे जेके बि मुतलका इलाइक़नि में चाहे उतां जा पॉलिटिकल लीडर्स आहिनि या उते जा ब्यूरोक्रेट आहिनि इन्हनि सभिनी जे ख़िलाफ़ एक्शन थियणु घुरिजे। लास्ट में हिकिड़ो आहे PTI जे लाइ का चङी ख़बर न आहे त मियांवाली में जेके हंगामारी थी 9 मई ते उन में जेके केस दाख़िल थिया अॼु जेको आहे सरगोदा जी अदालत 9 मई केसनि में पंजाब इस्लामी जे मुखालिफ़ धुर जे अॻुवाण अहमद बशर ऐं MNA जेको PTI जो आहे अहमद चट्ठा उन समेत मुख़्तलिफ़ कारकुन खे 10 साल कैद जी सज़ा ॿुधाई आहे। छा चवंदा? सरकी साहब हूअं त ज़ाती तौर ते मां कंहिंखे बि सज़ा मिले त उनजे हक़ में न आहियां छो जो पॉलिटिकली मामलनि में अवॉइड कंदा आहियूं असां त कंहिंखे सज़ा अचे। पर मसइलो हिते आहे दहशतगर्दी जो। 9 मई ते PTI जी लीडरशिप या उनजे कारकुननि जेको कमु कयो उहो अॼु ताईं 1947 खां वठी हिन वक़्त ताईं इंडिया न करे सघियो। जंहिं अंदाज़ में हिननि दिफ़ाई इदारनि ते हमला कया उहो नाक़ाबिले बर्दाश्त हो। त सज़ा ॾियण में हिननि खे देरि लॻी आहे। पर जेकॾहिं तव्हां बर्तानिया ऐं अमेरिका जो मिसाल वठो त जॾहिं हुननि रोडनि ते अची
इदारनि जे कुझु माण्हुनि का कुझु ऑफिसरनि जी ॻाल्हि चाहे जेके प्राइवेट इमारतनि खे जेको उन्हनि थोरो घणो नुक़सानु पहुचायो उन्हनि खे हुननि 48 कलाकनि में ट्रायल कयो। छो जो ॾिसो जेकर इहो न कंदासीं त पोइ डिसिप्लिन कीअं थींदो, अमन अमान कीअं क़ाइमु थींदो, ऐं जेके दिफ़ाई इदारा आहिनि उन्हनि जो मोरल जेको आहे हेठि किरी पवंदो आहे इन्हनि मामलनि सां। त मां सम्झां थो अदालत जेको आहे देरि कयो पर दुरुस्त कयो ऐं हर उन माण्हू खे सज़ा मिलणु घुरिजे जेको अमन जे ख़िलाफ़ जेको जहिड़े गुनाह जो मुर्तकिब आहे उनखे सज़ा मिलणु घुरिजे। बहरहाल 9 मई उहो दुनिया ॾिठो केॾा हंगामा थिया। ज़ाहिर आहे जेको जंहिं बि ॾोह जो मुर्तकिब हूंदो उनखे अकॉर्डिंग टू लॉ सज़ा मिलंदी, जेके बरी थींदा बेगुनाह हूंदा बरी थींदा। बहरहाल अॼोके प्रोग्राम में फ़िलहाल एतिरो ई, ॿिए प्रोग्राम में नए इशू सां गॾु हाज़िर थींदा। तेसिताईं इजाज़त, अल्लाह भाई।